ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठी मीठी बच्चे बाबा पेरू पेरू केड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा समझो ऐं निराकार परम पिता परमात्मा जी याद में वियो। बाबा ॿारनि खे चवनि था कि मां हर 5000 साल में तव्हां सां मिलण ईंदो आहे न। ॿार बि चईंदा आहिनि बाबा असां तव्हांजा हुयासीं ऐं तव्हांजा ई आहियूं। असां तव्हां सां गॾु मूल वतन में रहंदा हुयासीं न। मूल वतन अर्थात परम धाम। पर असां आत्मा ई जॾहिं मथे हुयासीं तॾहिं कंहिंसां गॾु रहंदा हुयासीं, पंहिंजे बाप परम पिता परमात्मा सां गॾु। हाणे सृष्टि ते आया आहियूं त भुलिजी विया आहियूं। हाणे वरी खां बाप पाण सां मिलण आयो आहे, पाण खे वापसि वठण लाइ आयो आहे न। घर वठण लाइ, घर वठी वञण लाइ परम पिता परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे। कंहिंखे वठी वेंदो? सभिनि आत्माउनि खे। शरीरनि खे थोड़ी वठी वेंदो, न ही कोई जीव जंतु या प्रकृति खे वठी वेंदो। परमात्मा त मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न, त विश्व जी सर्व आत्माउनि खे वठी वेंदो। मनुष्य आत्माउनि खे, जीव जंतु जी आत्माउनि खे न वठी वेंदो। बाबा चवनि था कि मां त मनुष्य आत्मा जो पीउ आहियां न। मां जीव जंतु आदि जी आत्माउनि जो पीउ थोड़ी आहियां। मां त मनुष्य आत्मा जी सदगति करण लाइ आयो आहियां। परंतु तव्हां सां गॾु पोइ पूरी प्रकृति यूनियो तत्वनि जी बि सदगति थी ही वेंदी। छो जी तव्हांजे लाइ नई सृष्टि जी स्थापना करणी आहे। हुते इहे सभु जीव जंतु थोड़ी हूंदा जेका हिन दुनिया में आहिनि। एॾा जहरीला ऐं बुरा बुरा कारा कारा अहिड़ा जीव जंतु पशु पक्षी हुते न हूंदा आहिनि। हुते त पशु पक्षी जीव जंतु बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि। सभु सुखदाई हूंदो आहे। छो जी मनुष्य आत्मा सुखदाई हूंदी आहे त प्रकृति ऐं जीव जंतु पशु पक्षी बि सुखदाई हूंदा आहिनि। ॿारनि खे इहे ज्ञान केरु थो ॾे? आत्माउनि जो बि परमात्मा। छो जी आत्माउनि जो बि परमात्मा आत्माउनि जे लाइ नई सृष्टि स्थापन करण आयो आहे न, स्वर्ग जी सृष्टि। त हुन सृष्टि जे लाइ पोइ ज्ञान बि त ॾियणो पवंदो, राजयोग जी शिक्षा बि ॾियणी पवंदी। राजयोग जी शिक्षा ॾेई करे आत्मा खे राजा ठाहिणो आहे। छो जी आत्मा पंहिंजी सर्व शक्ति गुण ख़तम करे छॾिया अथई न, पुनर्जन्म वठी वठी करे। हिन करे आत्माउनि खे वापसि खां पंहिंजो राज्य ॾियण आयो आहे। स्व जो राज्य ॾियण आयो आहे। केरु? बाप। बाबा चए थो कि हिन राजयोग जी शिक्षा सिखी करे तव्हां स्वर्ग जा मालिक ठही वेंदव। स्वर्ग त पूरी दुनिया में भारत में ई हूंदो आहे। बाक़ी के खंड में स्वर्ग थोड़ी हूंदो। त हिकु तरीक़े सां पूरी विश्व में ई असांजो ई राज्य हूंदो। ॿियो कोई विश्व में हूंदो ई न। हिकु धर्म, हिकु जो राज्य ऐं हिकु जॻह ई जीवन हलंदो न। त अहिड़ी दुनिया जे लाइ बाबा आत्माउनि खे वरी खां पंहिंजो राज्य ॾियण आयो आहे। हिन जे लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। परमात्मा जो सर्व गुणनि जो, शक्तियुनि जो सागर आहे, उहो सभु पाण में अची वेंदो। कल्प पहिरियों बि बाबा असांखे हीअ राजयोग सेखारियो हुई न। कल्प घणे साल जो थींदो आहे? 5000 साल जो। हर 5000 साल में बाबा पाण खे हीअं राजयोग सेखारण ईंदो आहे। बाप चवनि था हे ॿार, तव्हां ॿार थी करे पोइ मुंहिंजो नाम वालो कजो। छो जी तव्हां बाप खे पहचानो अथव न, त बाप जो हथु पकड़ियो अथव त बाप जेकी मत ॾे थो त हुन ते हलिजो, तॾहिं त बाप जो नाम वालो थींदो न। माउ बाप जो नाम वालो ॿार कीअं कंदो आहे? हुनजी मत ते हली करे जीअं हुनखे उहा शिक्षा ॾे हुन अनुसार ॿार हले त माउ पीउ जो नाम वालो थींदो आहे न। टीचर जो बि नाम वालो थींदो आहे। अगरि ॿार सुठी रीति पढ़े त चईंदा आहिनि न हिनखे पढ़ाइण वारो टीचर बि ॾाढो सुठो आहे। त ईअं ई पाण खे बि परम पिता परमात्मा जेकी शिक्षा ॾे थो, उन शिक्षाउनि ते हली करे पाण खे परमात्मा जो नाम वालो करणो आहे। छो जी आत्माउनि जो सचो सचो बाप टीचर सतगुरु त उहो ई आहे न। हिन दुनिया में त हर जनम में पंहिंजा माउ पीउ बदिलजंदा आहिनि, त उहे सचा माउ पीउ थोड़ी आहिनि। हर जनम में नया माउ पीउ, नया संबंधी, नया टीचर, नयो गुरु मिलंदो आहे। लेकिन
हिकु आत्मा जो पीउ, आत्मा जो टीचर, आत्मा जो सतगुरु सदैव हिकु ई रहंदो आहे। त सचो बाप केरु थी वियो? परमात्मा। सचो टीचर केरु आहे? परमात्मा। सचो सतगुरु केरु आहे? उहो परमात्मा। त हुनजी मत ते हली करे आत्मा जन्म जन्मांतर सुख पाईंदी। त अहिड़ो बाप टीचर सतगुरु मिलियो आहे पाण खे हिकु ई समय कल्प में, 5000 साल में हिकु बारी अची करे पूरे कल्प जे लाइ पाण खे शिक्षा ॾेई वेंदो आहे, मत ॾेई वेंदो आहे, पंहिंजी सदगति करे वेंदो आहे। त अहिड़े समय खे, अहिड़े बाप खे पहचाने करे पंहिंजो भाग्य ठाहिणो खपे। बाबा चवनि था ग्रस्त व्यवहार में भल रहो, परंतु अंतिम जन्म, इहो जन्म पवित्र रहो, विकार में न वञो। काम, क्रोध, लोभ, अहंकार, हिननि सभिनि विकारनि खे इहे जन्म छॾो। द्वापर युग खां तव्हां हिन विकारनि जे कारण दुख पायो अथव न। हाणे मां चवां थो कि मां तव्हांजो बाप आहियां, त तव्हां मूंखे तॾहिं हिन करे कयो अथव कि असां दुखी आहियूं। त बाबा पाण खे हाणे दुख सां छुड़ाइण जो रास्तो चए थो, ये हिकु जनम पावन रही करे मूंखे यादि करे पंहिंजी आत्मा में उहे शक्तियूं, गुण, कलायूं भरो, त तव्हां जन्म जन्मांतर सुख शांति पाईंदव। ॾिसो कमल जो फूल रहंदो आहे पाणी में, लेकिन पाणी जे मथां हूंदो आहे न, हुन ते पाणी लॻंदो न आहे, पाणी जा छीटा। ईअं ई तव्हांखे बि रहणो हिन कलयुगी दुनिया में आहे, लेकिन कलयुगी दुनिया में कंहिंजी मत ते हलणो आहे? परमात्मा जी मत ते हलणो आहे। शिव जी रावण जी मत ते त पाण हलियासीं। रावण जी मत कहिड़ी हूंदी आहे? 5 विकारनि ते हली करे त पाण दुख पातोसीं। हाणे परमात्मा जी मत ते हली करे हिन 5 विकारनि खे छॾे करे उन अनुसार हलो त पंहिंजे जीवन में सुख शांति अची वेंदी। तव्हांजो इहे ॾाढे जन्मनि जो अंतिमो जन्म अथव न। कई आत्मा सतयुग खां हिते आहिनि, कई त्रेता खां, कई द्वापर खां, कई हाणे आयूं आहिनि, लेकिन सभिनि आत्माउनि जो हाणे अंतिमो जन्म आहे। हिन अंतिम जन्म में बाबा अची करे सभिनि आत्माउनि जी सदगति कंदो आहे, सभिनि खे पावन ठाहे पंहिंजे घर वठी वेंदो आहे। आत्माउनि जा हाणे सभु जन्म पूरा थी विया, सभिनि जो हाणे सभी आत्मायूं हिकदमि सुख जी वियूं आहिनि, जर्जरीभूत अवस्था खे पाइजी वियूं आहिनि न। हाणे बाबा चवनि था मां हाणे आयो आहियां तव्हांखे वरी खां तंदुरुस्त करणु। ड्रामा जे विच में मां न ईंदो आहियां, मुंहिंजो पार्ट ड्रामे जे अंत में हूंदो आहे। ड्रामो जो अंत थींदो आहे कलयुग जे अंत जे समय। हिन कलयुग जे अंत जे समय में ई मां अची करे तव्हांखे वरी खां सतो प्रधान ठाहींदो। शिव जी सभिनि आत्माउनि खे हिकु साथ सतो प्रधान ठाहियां न, घड़ी घड़ी थोरी अची करे हिक हिक खे सतो प्रधान ठाहींदमि। जो सभु जॾहिं सभी आत्मायूं तमो प्रधान थी वेंदियूं आहिनि, प्रकृति वग़ैरह बि, तॾहिं मां सृष्टि ते अची करे सभिनि खे सतो प्रधान ठाहींदो आहे ऐं मथे वठी वेंदो आहे। त हिन जे लाइ बाबा चए थो कि हाणे मुंहिंजी मत ते हलो, सुखधाम जो वरसो ॾियणु आयो आहे न। सतयुग में दुख त हूंदो न आहे, त हाणे जीते जी बाप जा ठहियो आहे न। बाबा चवनि था घर बार छॾण जी त कोई ॻाल्हि न आहे, भले घर गृहस्थ में रहो लेकिन मूंखे यादि कंदा रहो। ॾिसो हिन समय जॾहिं जंहिंखे सम्झ में अची वियो कि भॻवानु धरती ते आयो आहे, चए थो पावन ठहो, सतयुगी दुनिया में वञण जे लाइ तयारी करो, त शादी छो करो? जॾहिं पतो आहे भॻवानु नई दुनिया स्थापन थो करे, त शादी करण जो मतिलबु ई न आहे। तंहिंखां सुठो त भॻवान जे हिन कार्य में मददगार ठहिणो खपे न। हिकु समय ई त भॻवानु सृष्टि ते अची करे कलयुग खे स्वर्ग ठाहींदो आहे, त अहिड़े समय में पाण खे भॻवान जे हिन कार्य में मदद करणो खपे। शादी आदि करे फालतू में समय बर्बाद त करणो न आहे न। शादी करे पोइ त पतित ठहिण लाइ त माण्हू शादी कंदा आहिनि, परंतु भॻवानु चए थो इहो अंतिम जन्म पावन ठहो। त हिन करे त हिन खां त असां परमात्मा जे हिन कार्य में छो न मददगार थी करे हिन भारत खे स्वर्ग ठाहियूं। जॾहिं असां पुकारियो आहे भॻवान खे कि हे पतित पावन सीताराम, असां सीताउनि जो राम परमात्मा राम आहे न। असां सभी आत्माऊं सीताउनि जो पतित रावण जी कैद में आहियूं। हा असां ई हुन राम खे सॾु कयोसीं, परमात्मा राम खे।
त हाणे उहो आयो आहे त हुनजो मददगार ठहिणो खपे न। हाणे जे समय शादी करणु मतिलबु बर्बादी करणु, केॾो दुख थींदो आहे न। शादी खां पोइ त केॾा बंधन आदि, केॾा दुख आदि आहिनि। अॼुकल्ह जी दुनिया में कहिड़े बि संबंध में, कहिड़ी बि ॻाल्हि में दुखी, सभु जॻह दुखी त दुख आहे, सुख जो त नाम ई न आहे। तॾहिं त सन्यासी चईंदा आहिनि सुख काग विश्व समान आहे। त छो न असां परमात्मा खे यादि करे हिन दुनिया खे स्वर्ग ठाहियूं। परमात्मा जो कार्य थो हले हाणे। जंहिंखे इहा सम्झ में अची वेंदा उहो परमात्मा जा मददगार ठही करे हुनजी मत ते हलंदा आहिनि। ऐं जंहिंखे न सम्झ में ईंदो आहे पोइ उहो भॻवान जे कार्य में बि विघ्न विझंदा आहिनि। भॻवान चए थो अहिड़ा विघ्न विझण वारे माण्हुनि जो पोइ अंत में ॾाढो बुरो हाल थींदो। जेका सम्झी नथा सघनि कि भॻवान जो कार्य थो हले, ऐं कोई अगरि भॻवान जे कार्य में मददगार थिए थो ऐं हुन में कंहिं विघ्न विधो त हुननि खे अंत समय में ॾाढी सज़ा मिलंदी। त हिन करे बाप जे कार्य में कॾहिं बि विघ्न न विझणो खपे। हीअ सृष्टि बाक़ी थोरे समय आहे, हिन सृष्टि ते थोरे समय खां पोइ हिन ई सृष्टि ते स्वर्ग अचण वारो आहे। सुख शांति जी दुनिया अची वेंदी न। स्वर्ग में दुख जो नाम निशान न हूंदो आहे, सुख ई सुख हूंदो आहे न। बाप जी मत ते हली करे पाण सुखधाम में वञण वारा आहियूं। रावण अर्थात विकारनि जी मत ते हली करे पंहिंजी केॾी दुर्गति थी आहे न। पाण त पूरी ई बर्बादी खे पाइजी विया आहियूं। आत्माउनि जी बर्बादी त थी वई आहे न। हाणे केॾी दुखियूं आहिनि, केॾी अशांत आहिनि, केॾी रड़ियूं थी मारनि न, केॾा पाप कर्म थी करनि। छो जी विकारनि जी मत ते था हलनि न। पंहिंजे बाप जी मत ते हलंदियूं तॾहिं त सुख शांति खे पाईंदियूं। हीरे जहिड़ो जीवन ठाहिण बाप आयो आहे, त बि बाप जे मत ते न हली करे कौड़ी मिसल विकारनि जी मत ते हलंदा आहिनि त पोइ उहे बि दुखी त पाईंदियूं न। ॾिसो भॻवानु चए थो हाणे विकार में न वञो, पाप कर्म न करो। भॻवान जो बि न मञंदा आहिनि। अहिड़ा पत्थर बुद्धि आत्मायूं थी वियूं आहिनि। हाणे अहिड़ी पत्थर बुद्धि आत्माउनि खे, अहिड़ी पाप आत्माउनि खे भॻवानु अची करे पारस बुद्धि पुण्य आत्मा ठाहिण आयो आहे। त हुनजे लाइ समय त लॻंदो न। बाप आहे, ॿारनि खे मत ॾींदो, प्यार सां ई सम्झाईंदो, मारंदो आदि त न आहे न। ॾिसो भॻवान बि चए थो कि मां तव्हांजो पीउ आहियां, लेकिन सभिनि खे प्यार सां सम्झाईंदो। मां कंहिंजे मथां कॾहिं हथु थोड़ी खणंदो आहे, न ई मां कंहिंखे ईअं चईंदो आहे कि तव्हां इहे कमु न कयो त मां तव्हांखे सज़ा ॾींदमि। न, मां त तव्हांखे सदैव प्यार सां ई सम्झाईंदो आहे, प्यार सां ई मत ॾींदो आहे। पोइ तव्हां हलंदा आहियो त तव्हां सुख पाईंदा आहियो, न हलंदा आहियो त दुख पाईंदा आहियो। हिन में ॿारनि खे मारणो न खपे। माउ बाप जो कमु हूंदो आहे ॿारनि खे सुठी मत ॾियणु। अगरि उहो हलंदा त ख़ुदि सुख पाईंदा, न हलंदा त पोइ ख़ुदि ई दुख पाईंदा। हिन करे ॿारनि खे कॾहिं मारणो न खपे, हथु न खणणो खपे, सम्झाइणु पंहिंजो कमु आहे। बाबा ईअं ई बाबा बि त ॾिसो भॻवानु ठही करे कॾहिं कंहिंजे मथां हथु थोड़ी खणंदो आहे। भॻवान जी मत ते हली करे पाण आत्मायूं 21 जन्म जो सुख शांति जो वरितो था वठूं। उनजे लाइ बाबा पाण खे चईंदा आहिनि ॿार पंहिंजे कर्मनि खे बि ध्यानु ॾियो। कॾहिं बि अहंकार न करणो खपे, कंहिंजी निंदा न करणी खपे। रोज़ राति जो जाचो, मां अॼु कंहिंजी निंदा त न कई, मूंखे कंहिं ॻाल्हि में अहंकार त न आयो, मां कोई पाप कर्म त न कयो, मां कंहिंखे दुख त न ॾिनो। भई सुख न ॾिनो लेकिन दुख त न ॾिनो। ऐं दुख न ॾिनो त कंहिं तव्हांखे कुझु चयो कंहिं त दुख खयो। दुख वठण बि बुरी ॻाल्हि आहे। अगरि तव्हांखे कोई दुख ॾिए थो ऐं तव्हां उहो दुख पंहिंजे मन में रखी था वियो त इहो बि ग़लति कमु आहे। इहो बि न करो। न दुख ॾियो न दुख वठो। न कंहिंजे बारे में उल्टी सीधी ॻाल्हियूं बि हिक ॿिए खे ॿुधाए करे पोइ हिक ॿिए जे लाइ हिक ॿिए खे बुराइयूं कंदव त छा थींदो? उन्हनि जो संबंध ख़राबु थींदो न। हिन करे उल्टी सीधी ॻाल्हियूं बि हिक ॿिए खे न ॿुधाइणियूं खपनि। हमेशह जेतिरो थी करे मिठो थी करे रहणो आहे, खीर खंड थी करे रहणो आहे न। लूण पानी न थियणो आहे। कंहिंजे लाइ बि बुरा अपशब्द ॻाल्हाइण या सोचण बि न।
बाबा चए थो ॻाल्हाइण त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन पाण खे सोचणो बि न खपे। सभी आत्मायूं पंहिंजे कर्मनि जो हिसाब किताब चुकतियूं थी करनि। पाण छो हुननि जे लाइ बुरो सोचूं ऐं बुरो ॻाल्हायूं? अगरि पाण सां करनि थियूं त पंहिंजो बि कोई हिसाब किताब हूंदो त उहो चुकतो थी वियो न। अगरि तव्हां हाणे वरी खां उन्हनि सां उल्टो ॻाल्हाईंदा, उल्टो सोचंदव त ॿियो उल्टो खातो जमा थी वेंदो। हिन करे हाणे जे समय चुप रहणो आहे ऐं बाप खे यादि करिणो आहे। पंहिंजे सभु जन्मनि जा हिसाब किताब पाण खे चुकतो करिणो आहे। कंहिंजे बि नाम रूप में बि न फसिणो आहे, भई इहो सुठो आहे, इहो किनो आहे, इहे बि नाम रूप में फसण थी वियो न। न, पंहिंजो कमु आहे बसि परमात्मा खे यादि करणु ऐं सभिनि खे आत्मिक रूप सां ॾिसणु आहे। सभी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि। असुल में असां सभु आत्मायूं ॾाढी शुद्ध सुठियूं हुआसीं। हाणे हिन दुनिया में अची करे बुरा थिया आहियूं। पाण त परम धाम में सभु हिकु साथ परमात्मा बाप सां गॾु रहंदा हुआसीं न। लेकिन पाण जॾहिं धरती ते आयासीं, हिते पुनर्जन्म वठी वठी करे हाणे पाण सभी आत्मायूं अहिड़ियूं बुरियूं विकारी थी वियूं आहिनि, दुखदाई थी वियूं आहिनि। त जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं एकांत में सोचंदव त तव्हांखे कंहिंजे प्रति बि घृणा न ईंदी। कोई बि तव्हांखे बुरो न लॻंदो, न ई तव्हां इहे चईंदव कि इहो सुठो आहे, इहो ख़राबु आहे। न, पाण सभु आत्मायूं सुठी हुआसीं, हाणे ख़राबु थी वियूं आहिनि। त पाण खे पतो लॻियो आहे कि पाण सुठा हुआसीं, हाणे ख़राबु थी विया, हाणे वापसि खां सुठो थियण लाइ परमात्मा खे यादि करिणो आहे। त पाण बि हुननि आत्माउनि जे लाइ हुननि आत्माउनि खे ॿुधायो कि तव्हां बि परमात्मा खे यादि करो त तव्हां वरी खां सुठा थी वेंदव। छो जे असुल में त पाण ॾाढी शुद्ध आत्मा हुआसीं न। सर्व गुणनि सां संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी हुआसीं, अहिंसक हुआसीं, मर्यादा पुरुषोत्तम हुआसीं। पाण ई त सभु देवी देवताउनि जी दुनिया में रहंदा हुआसीं न। केॾा सुखी ऐं शांती सां रहंदा हुआसीं। हाणे अची करे पाण अहिड़ा दुखी ऐं अशांत थी विया आहिनि। त इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं पाण एकांत में पंहिंजे पाण खे सम्झाईंदासीं तॾहिं पाण सभिनि सां प्रेम व्यवहार सां हली सघंदासीं। तॾहिं पाण खे कंहिंजे मथां बि घृणा, नफ़रत, भेदभाव इहे सभु न ईंदो। ॾिसो, सभु धर्म पंहिंजे पंहिंजे समय ते जॾहिं बि ईंदा आहिनि त हुननि जे धर्मनि में सुख शांती हूंदी आहे। लेकिन हाणे दुनिया में सभु धर्मनि में दुख शांती थी वई आहे। छो जी सभी आत्मायूं पुनर्जन्म वठी वठी करे शक्तिहीन थी वियूं आहिनि, विकारनि जे वश बुरी थी वियूं आहिनि। त पाण सभिनि आत्माउनि पाण खे सभिनि आत्माउनि जे लाइ अहिड़ा सुठा सुठा वीचार करणा खपनि। परमात्मा खे यादि करे सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे। त पाण सभु वापसि खां सुठा थी करे किथे हलंदासीं? पहिरियों पंहिंजे घर, पोइ ईंदासीं सतयुगी नई दुनिया में। भॻवान केॾो निरंकारी आहे न। पाण भॻवान खे चयोसीं कि तूं कच्छ मच्छ अवतार वठी ईंदो आहे, तूं कण कण में आहे, तूं मूं में बि आहे, सभिनि में आहे। ॾिसो, परमात्मा जी एॾी ग्लानी कई त बि परमात्मा एॾो निरअहंकारी आहे कि दुख जे समय उहो पंहिंजी मदद करण हेठि धरती ते पतित दुनिया में पतित शरीर में ईंदो आहे। हुन कॾहिं ईअं थोरी चई कि तव्हां मूंखे कण कण में विझो अथव, तव्हां मूंखे कुते बिले में विझो अथव त मां तव्हांजी हाणे मदद करण न ईंदमि। तव्हां दुखी थिया आहियो त मां तव्हांजे लाइ पतित गंदी दुनिया में पतित शरीर में छो अचां? हीअं त न चईंदो आहे न भॻवान। भॻवान खे त पाण यादि करो, हुनजी मदद पाण खे मिलंदी आहे। त परमात्मा केॾो निरंकारी आहे। त पाण खे बि कोई बि पाण सां कोई बि बुरो व्यवहार करे थो, पंहिंजे लाइ बुरा शब्द चए थो, अपशब्द चए थो, पंहिंजे लाइ बुरो कमु करे थो, त बि पाण खे निरअहंकारी थी करे सभिनि जी समय ते मदद करणी खपे। छो जी कहिड़ो कहिड़ो समय अहिड़ो ईंदो आहे कि आत्मायूं पंहिंजे लाइ ईअं बुरा ऐं उल्टा सिधा शब्द चई छॾंदियूं आहिनि। लेकिन पाण खे हुन ॻाल्हियुनि खे सोचणो न आहे। हुननि जे प्रति बि शुभ भावना, सुठी भावना रखी करे निरअहंकारी थी करे सभिनि जी मदद करणी खपे। अहिड़ो बाप समान ॿार ठहिणो आहे न। जॾहिं असांजो परमात्मा बाप एॾो ऊचो आहे, निरअहंकारी आहे, रहमदिल आहे, सभिनि जी सदगति करण वारो आहे, त पाण सभु ॿार बि हुन जहिड़ा पाण खे बि ठहिणो आहे।
बाबा पाण खे अहिड़ा कर्म करण थो सेखारे छो जी पाण खे हाणे पुण्य जो खातो जमा करणो आहे। त जी सत्युगी दुनिया में वञण लाइ हाणे त कलयुगी दुनिया में त पंहिंजो पाप जो खातो आहे न। सत्युगी दुनिया में वञण जे लाइ त पाण खे ॾाढा पुण्य कर्म हाणे करणा पवंदा, तॾहिं त अॻियां जा 21 जन्म पाण खे वेठे वेठे खाइण लाइ मिलंदो। त उहो सभु कीअं मिलंदो जॾहिं हाणे पाण पुण्य कर्म कंदासीं, जेका बि पाण खे बाबा ॿुधाए थो। जॾहिं बाबा जेकी ॻाल्हियूं ज्ञान जी ॿुधाए थो हुनखे बुद्धि सां सम्झंदासीं, जीवन में धारण कंदासीं, त इहे सभु ॻाल्हियूं जेकी पाण करूं था परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां, इन्हनि सभिनि सां पंहिंजो अॻियां 21 जन्म जो खातो थो जमा थिए। त जेतिरो पंहिंजो समय लॻाईंदव, पंहिंजी संकल्प शक्ति लॻाईंदव, पंहिंजो श्वास लॻाईंदव, ओतिरो ओतिरो तव्हांजो स्थूल धन सतयुग जे लाइ जमा थो थिए। हर श्वास में परमात्मा खे यादि करे हर कर्म करो। पंहिंजो हर सोच पहिरियों कंहिंखे ॿुधायो, परमात्मा बाप खे, पोइ कर्म करो। पंहिंजो जेतिरो जेतिरो बि तव्हां पंहिंजे बोल, पंहिंजा कर्म परमात्मा जी मत ते ॿुधी करे परमात्मा जे मत ते हलंदव, परमात्मा जी शब्द जेको बाबा ॿुधाए थो हुन शब्द खे मुख सां उच्चारंदव, ओतिरो ओतिरो तव्हांजो अॻियां जे 21 जन्म जे लाइ जमा थो थींदो वञे। बाबा चवनि था कॾहिं बि देह जो अभिमान न अचिणो खपे। देह अभिमान थींदो त इहे मरियो, छो जी देह जो अहंकार जॾहिं थींदो आहे न, त इहे देह जो अहंकार आत्मिक स्थिति पाण भुलिजी वेंदा आहियूं। जॾहिं देह जो अहंकार ईंदो आहे त आत्मा खे त भुलिजी वेंदासीं, आत्मा खे भुलिजी वेंदासीं त परमात्मा बाप खे बि भुलिजी वेंदासीं। परमात्मा बाप खे भुलिजंदासीं त कहिड़ा कर्म करे छॾिंदासीं, पाप कर। हिन करे जेतिरो थी सघे हर समय हर घड़ी आत्मिक स्थिति में रही करे परमात्मा जी यादि में रहो, त तव्हांजा हर कर्म, हर सोच, हर बोल ॾाढो पुण्य जो थी वेंदो, ॾाढो सुठो थी वेंदो। समझदार बाप ठाहे थो न पाण खे। पाण बेसमझ थी करे रावण जी मत ते हली करे पंहिंजो केॾो नुक़सान कयो न। हाणे बाबा पाण खे वापसि खां समझदार थो ठाहे, छो जी हाणे दुनिया में स्वर्ग अचण वारो आहे। स्वर्ग में हलण लाइ अहिड़ी सम्झ बि त पाण में हुजे न। अहिड़ा कलयुगी बेसमझ आत्मायूं थोरी स्वर्ग में हली सघियूं आहिनि। स्वर्ग में हलण लाइ त पाण खे ॾाढो समझदार ठहिणो आहे। उहो ई समझदार पाण खे बाबा ठाहे थो। ॾिसो गुरु नानक बि त भॻवान जी महिमा चई न, कि उहो अची करे मूत पतीली कपिड़ा धोईंदो आहे। त हिन मूत पतीली कपिड़ा अर्थात इहे शरीर रूपी जेका विकार सां पैदा थियल आहे, इहो शरीर, इनखे भॻवानु अची करे साफ़ कंदो आहे। लेकिन भॻवानु चए थो तव्हांजो शरीर त विकार सां पैदा थियो अथव, लेकिन तव्हांजी आत्मा में बि त जन्म जन्मांतर जो मैल चढ़ियल अथव न, इहो केरु साफ़ कंदो? असली त तव्हांजी आत्मा जी सफ़ाई मां करिणो आहे, शरीर जी त पोइ थींदी आहे। हिन करे माण्हू गुरु नानक जेकी भॻवान जी महिमा ॻाई अथई, हिन करे माण्हू सोचंदा आहिनि कि असांजे शरीर ते मैल चढ़ियल आहे, हिन करे शरीर खे वञी करे गंगा सनानु कराईंदा आहिनि। लेकिन परमात्मा बाप चए थो तव्हांजो इहे शरीर त मूत पतीली जो ठहियल अथव, लेकिन तव्हांजी आत्मा बि पाप कर्मनि सां भरियल अथव। हिन खे धोइण लाइ मूंखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, त तव्हांजा आत्मा ऐं शरीर ॿिन्हिनि जी धुलाई थी वेंदी। ॾिसो केॾो फ़र्क़ु पइजी वियो न। महिमा त मुंहिंजी ॾाढी ॻाईंदा आहिनि, लेकिन अर्थ न सम्झंदा आहिनि। हाणे मां उहो यथार्थ अर्थ सम्झाइण आयो आहियां कि तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿई पतित अथव। हाणे इन ॿिन्हिनि खे मां पावन ठाहिण आयो आहियां। मां ही हिक ओंकार आहियां न, मां ही अकाल मूर्त आहियां। मूंखे काल कॾहिं बि खाई न सघंदो आहे। ऐं मां ही हिकु ओंकार आहियां जो सदैव आत्मिक निराकार रूप में आहियां। मुंहिंजो ही नाम सत्य आहे, छो जी तव्हांजो नाम त शरीर ते पवंदो। इहो शरीर त विनाशी आहे, त तव्हांजो नाम बि त हिकु जनम में ॿियो, ॿियो जनम में ॿियो थी वेंदो, लेकिन मुंहिंजो नाम त सदैव शिव आहे। तॾहिं त मुंहिंजो शिव लिंग ठाहींदा आहियो न, मां आहियां अकाल मूर्त। हाणे पूरी सृष्टि जे बारे में मां तव्हांखे ज्ञान ॾियण आहियां।
सृष्टि जे आदि, सृष्टि जे मध्य और सृष्टि जे हाणे अंत में। अंत हिन जो कीअं थींदो वापसि खां, सृष्टि कीअं सतयुग खां शुरू थींदी, सभु ॻाल्हियूं पाण खे बाप अची करे ॿुधाईंदा आहिनि। के तन द्वारा? ब्रह्मा तन द्वारा ही अची करे ॿुधाईंदा न। छो जो हुनखे पंहिंजो शरीर त अथसि न, त कहिड़े शरीर में अची करे इंसाननि खे ॿुधाईंदो? छा कुते जो शरीर वठी करे ईंदो? कुते जे शरीर में अची करे पाण खे ज्ञान ॾे त तव्हांखे सम्झ में ईंदो? छा कच्छ मच्छ अवतार वठी करे ईंदो त तव्हांखे ज्ञान ॾींदो, तव्हां ॿुधंदव हुनजो ज्ञान? तव्हां त ॾिसी करे भॼी वेंदव। त भॻवानु कच्छ मच्छ अवतार वठी करे थोरी ईंदो आहे। भॻवानु त साधारण बूढ़े शरीर में ईंदो आहे न, ताकी पाण सां उहो ॻाल्हाए त पाण हुनजी भाषा त सम्झूं, कम से कम हुनजे साम्हूं विहूं त सही। जानवरनि जे शरीर में ईंदो त पाण जानवरनि जे शरीर में थोरी हुनखे न ई पहचाने सघंदासीं, न ई हुनजी भाषा सम्झी सघंदासीं, ऐं न ई हुनजे साम्हूं पाण वेही करे ॿुधंदासीं न। त हिन करे परमात्मा बाप चईंदो आहे, मां त साधारण बूढ़े तन में ही अची करे तव्हांखे सृष्टि जे बारे में पूरो ज्ञान ॾींदो आहे, पंहिंजे बारे में, आत्मा जे बारे में, जंहिंसां तव्हांजी बुद्धि जो तालो खुले। तव्हांजी बुद्धि जो तालो जेको बंदि थी वियो अथव न, बंदि थी वियो आहे, तॾहिं त कोई बि जेको बि चए थो पाण सत सत करे हुननि जी राह ते हलूं था, लेकिन एतिरो नथा सम्झूं कि हिन ते हली करे असांखे दुख त घटि थिए ई नथो। ॿियो ही दुनिया में दुख वधंदो थो वञे, थोरे समय जे लाइ सुख थो मिले, वरी दुख, वरी दुख। त आख़िर हिन दुख जो कोई त उपाय हूंदो न कि पूरी सृष्टि मां ही इहो दुख ख़तम थिए। त उहो कहिड़ो उपाय आहे? आत्मा जो बि परमात्मा। सभिनि आत्मायूं जॾहिं हुन परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदियूं त पूरी सृष्टि मां इहे सभु विकार, सभु दुख, अशांति छा थी वेंदी? दूर थी वेंदी। इहा पूरी सृष्टि ही विकारनि खां, बुराइनि खां, दुख शांति खां मुक्त थी करे हिन सृष्टि ते वापसि सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियूं, गुण सभु अची वेंदा। त हिन सां इहा पूरी सृष्टि छा थी वेंदी? स्वर्ग थी वेंदी। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना देह जे भान खे अर्पण करे समर्पण थियण वारा योग युक्त बंधन मुक्त ठहो। जो भी देह जे अभिमान खे अर्पण कंदा आहिनि, कंहिंजे मथां अर्पण करिणो आहे? परमात्मा जे मथां। भई मुंहिंजी इहा देह बि तव्हांजी अथव, अहिड़ो मन सां सोचणो आहे कि मुंहिंजी देह कहिड़ी आहे? कंहिंजी आहे? परमात्मा जी। त जॾहिं पाण हीअं सोचंदासीं त पंहिंजो हर कर्म बि छा थी वेंदो? हर कर्म सां पाण जे हर कर्म सां केरु ॾेखारे में ॾींदो? परमात्मा। छो जी देह परमात्मा जी थी वई न, त देह सां जेको बि कर्म मां आत्मा करां थी उहो केरु थो कराए? परमात्मा। त हर कर्म सां परमात्मा नज़र ईंदो न। जीअं कोई बि चीज अर्पण कंदा आहियूं त उहो अर्पण थियल चीज पंहिंजी न सम्झंदा आहियूं न। सम्झ पाण कंहिंखे कुझु ॾिनोसीं त उहो त हुनजी थी वई, हाणे मुंहिंजी न आहे। त इहे देह जे भान खे बि भॻवान जे मथां अर्पण करो, पंहिंजोपन हिन मां ख़तमु करो कि हीअ मुंहिंजी देह न आहे, हीअ परमात्मा जी आहे। त हिन सां पंहिंजो लगाव ख़तमु थी वेंदो। हिन देह मां लगाव ख़तमु थी वेंदो त देह जे पदार्थनि मां बि लगाव ख़तमु थी वेंदो, देह जे संबंधनि मां बि लगाव ख़तमु। सभु देह सां संबंध देह जे संबंध में जेके बि चीजूं आहिनि, संबंधी आहिनि, सभु कुझु ख़तमु थी वेंदो। पुराणी ॻाल्हियूं, विकार, बुराइयूं आदि सभु कंहिंजी थी वेंदियूं? परमात्मा जी। पंहिंजो कुझु आहे ई न। त हुननि उहो जेका हीअं परमात्मा खे पंहिंजी देह अर्पण कंदा आहिनि उहे संपूर्ण समर्पण थी वेंदा आहिनि। अहिड़ा समर्पण थियण वारा ॿार सदा कंहिंजी यादि में रहंदा आहिनि? परमात्मा जी यादि में। ऐं उहे सर्व बंधननि खां मुक्त थींदा आहिनि। उन्हनि जो हर संकल्प कर्म कंहिंजे मत ते हलंदा आहिनि? परमात्मा जी मत ते हली करे थींदो आहे।
स्लोगन आहे सर्वशक्तिवान बाप खे पंहिंजो साथी ठाहियो त हर कदम में सफलता ई सफलता अथव। अर्थात सर्वशक्तिवान खे पंहिंजो साथी ठाहे छॾियो त सफलता तव्हांजे चरणनि में आहे ई। अर्थात हर कोई बि कर्म कंदव त हुन में छा मिलंदी पाण खे? सफलता। उहो कमु थियल ई आहे जीअं त बसि पाण निमित मात्र उहो करूं था। अच्छा, ओम शांति।